प्रोग्राम कालम कल्याण सां गॾु तव्हांजो मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर हाज़ुर ख़िदमत आहे। नाज़रीन मोहतरम, अॼु असां ज़िक्र कंदासीं दुनिया जी उन अज़ीम शख़्सियत जे हवाले सां जंहिंजो अॼु जनम ॾींहुं आहे, जंहिं पाकिस्तानी क़ौम खे पंहिंजनि पेरनि ते बीहणु सेखारियो ऐं उन्हनि खे ॻाल्हाइणु सेखारियो, बल्कि ज़ुबान ॾिनी ऐं आवाम खे ताक़त जो सरचश्मो करार ॾिनो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको पाकिस्तान जो सभ खां पहिरीं परॾेही वज़ीर थियो ऐं उन खां पोइ पहिरियों शख़्स हुयो जेको आम अवाम खां चूंडिजी आयल वज़ीर आज़म हुयो, जंहिं पाकिस्तान खे ख़ुददार इज़तदार मुल्क बणाइण जी भरपूर कोशिश कई ऐं दुनिया खे अखियुनि में मिलाए मुक़ाबिलो करण जो जेको हौसलो ॾिनो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ॾिनो, जंहिंजी सियासत, जंहिंजो नज़रियो, जंहिंजो किरदारु अॼु बि ज़िंदह जावेद आहे ऐं दुनिया पूरी उन जी तारीफ़ करे थी। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जंहिं पाकिस्तान जी क़ौम लाइ तमामु वॾी क़ुर्बानी ॾिनी ऐं पंहिंजी जान जी बि परवाह न कई। आलमी अनासिर, आलमी साज़िशी माण्हू जिन पाकिस्तान ऐं पाकिस्तानी क़ौम खे कमज़ोर ॾिसण जा ख़्वाब ॾिठा हुआ, उन्हनि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे हस्ती तां मिटाए छॾियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेतोणीकि असां खां जिस्मानी तौर ते अलॻि थी वियो आहे, पर हू पंहिंजी सियासत में, पंहिंजे नज़रिए में, पंहिंजे सोच में, पंहिंजे अमल में ऐं अवाम जे हौसले ऐं शऊर सां गॾु अॼु बि ज़िंदह जावेद आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जंहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बुनियादु रखी आम अवाम खे जेको इक़्तिदार में पहुचाइण लाइ हिकु वॾी सियासी जदोजहद कई ऐं उन वक़्त जे जागीरदारनि ऐं तमामु वॾनि सनअतकारनि ऐं ताक़तवर धुरियुनि खे हुन चैलेंज कयो ऐं इक़्तिदार उन्हनि खां खसे आम माण्हू खे उहो इक़्तिदार ॾिनो ऐं केतिरा ई भेरा हिन मुल्क जा तमामु ग़रीब माण्हू बेपहुच आम पंध हलण वारा उहे बि इक़्तिदार जे ऐवाननि में पहुता त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी उन सियासी नज़रिए, सोच ऐं सियासत जे करे ई पहुता। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको पाकिस्तान जो अॻवान हुयो, पर हुन में जेका क़ाबिलियत हुई, जेका सोच, ॾहाप, दानिशमंदी हुई, उहा आलमी सतह जी हुई ऐं ईअं ई हुन इस्लामी मुल्कनि जो हिकिड़ो पूरो ब्लॉक ठाहियो जंहिंमें हुननि खे गॾु करे हिकु ताक़त तौरु पूरी दुनिया ते ग़लबो या पंहिंजी ताक़त सां हुक्मरानी करण जे हवाले सां, असरु रखण जे हवाले सां गॾु कयो ऐं जेका ॻाल्हि आलमी साज़िशी अनासरनि खे कॾहिं बि बर्दाश्त न थी ऐं ईअं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो लाइ हुननि मुश्किलातूं पैदा कयूं, जंहिं बैदि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो तमामु घणी ॾुखियुनि हालतुनि में हिन मुल्क अंदरि क़ुर्बान थी वियो। हुन अवाम जे मथां पंहिंजी जान क़ुर्बान कई, पर पंहिंजी सियासत क़ुर्बान न कई। हीउ उहो ई ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुयो जंहिं अक़वाम मुत्तहिदा जी जनरल असेंबली में उन्हनि जूं ॻाल्हियूं न ॿुधींदे ऐं चैलेंज कंदे उते काग़ज़ फाड़े निकितो ऐं इहो ऐलान बि कई त असांखे जेकॾहिं गाह खाइणो पियो असांजी क़ौम खे त असां गाह खाईंदासीं, पर पंहिंजी ख़ुददारी ऐं इज़त ते का बि सौदेबाज़ी न कंदासीं। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जंहिं क़ौम खे बि हौसलो ॾिनो, ज़ुबान ॾिनी ऐं क़ौम लाइ हुन तमामु वॾो कमु कयो ऐं केतिरियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके हर आम अवाम खां परे हुयूं, रियासत जूं सहूलियतूं ऐं सुख, उहे समूरियूं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अवाम ताईं ॾिनियूं ऐं ईअं हिकिड़ो अवामी इनक़लाब पैदा थी वियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जंहिंजी सियासत नस्लूं गुज़रण खां पोइ बि अॼु बि ज़िंदह जावेद आहे ऐं हिन वक़्तु बि असांजा मुल्क जा जेके हुक्मरान जेके हर वक़्तु ॿाहिरिनि मुल्कनि जे इमदाद ऐं मदद लाइ वाझाइनि था, ऐलान कनि था, उन्हनि लाइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सियासत जेका आहे उहा हिकु वॾो चैलेंज आहे ऐं उन्हनि खे उहा गाइडलाइन ॾेई रही आहे त जेको कुझु करिणो आहे पंहिंजी हिमत, पंहिंजे हौसले, पंहिंजी ताक़त सां गॾु करे सघो था। पर हुक्मरान ॿियनि जे सहर में अची चुका आहिनि ऐं उन जे तहत उहो हुक्मरानी करे रहिया आहिनि, पर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जेका सियासत आहे, जेका अवामी सियासत आहे, जेका अवामी सोच आहे, उहा अॼु बि अवाम में ज़िंदह ऐं जावेद आहे। असांजे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो, वरी मिलंदासीं के ॿिए प्रोग्राम में। तेसीं पंहिंजी मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। पाकिस्तान ज़िंदाबाद।